लाहौर में पीपी पंजाब पारां पाकिस्तान ॾियाड़े ऐं बेगम नुसरत भुट्टो जी सालगिरह जी मुनासिबत सां तकरीब कोठाई वई। तकरीब में अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानी, पीपी पंजाब जे सदर कमरुज़्ज़मान कायरा, लतीफ़ खोसा ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे आसिफ अली ज़रदारी चयो त इफ़्तिख़ार चौधरी जे RO's इलेक्शन सां को फ़र्क़ु न पवंदो। उन्हनि जमहूरियत जी बहितरीअ लाइ नतीजा क़बूल कया। उन चयो त जॾहिं बि पाकिस्तान बचाइण जी ॻाल्हि आई, उन्हनि पाकिस्तान खपे जो नारो हयो। संदसि चवणु हो त पीपी सदाईं मुल्की सलामती जी ॻाल्हि कई आहे। उन्हनि बलोचिस्तान खां माफ़ी वरिती त कुझु माण्हुनि एतिराज़ कयो। आसिफ अली ज़रदारी चयो त ख़ैबर पख्तूनख्वा वारे मामले ते बि एतिराज़ वारिया विया। अफ़सोस त बांग्लादेश मां सबक़ु हासिल न कयो वियो। उन चयो त पाकिस्तान खे ईंदड़ नसुल लाइ बचाए रखणो आहे। पाकिस्तान आहे त सभु कुझु आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी की एक लंबी तारीख है और उस तारीख में हर जगह हमने अवलीन सोच पाकिस्तान की सलामती की रखी है। अगर हमने पावर दिया तो पाकिस्तान की बेहतरी के लिए, अगर हमने ये RO इलेक्शन एक्सेप्ट किया तो पाकिस्तान की जमहूरियत की बेहतरी के लिए, और अगर आइंदा हम सियासत करेंगे और लड़ेंगे तो पाकिस्तान की बेहतरी के लिए। हमने साफ तारीख से और दुनिया के वाकयात से, आज आप देखें कि सीरिया में क्या हो रहा है, आप देखें कि इराक में क्या हो रहा है। आसिफ अली ज़रदारी हुकूमत के सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त हुकुमराननि खे अवाम जो एहसास न आहे, खेनि रुगो रोडनि में कमीशन नज़र अचे थी। उन चयो त हू हुकुमराननि में तकबुर ऐं वॾाई ॾिसनि था, जेका सदाम हुसैन ऐं वॾनि बादशाहनि में हुई। खेनि पाणी ऐं कमंद जी का परवाह न आहे। आसिफ अली ज़रदारी चयो त हुकुमरान इहो नथा सोचनि त ग़रीब, पोरहेत ऐं हारी जो छा थींदो। उन चयो त मुल्क जा हुकुमरान पुल, रोड ऐं हर उहा शइ ठाहे रहिया आहिनि जन मां फ़ाइदो खेनि कमीशन ज़रिए थिए थो। अॻूणे सदर चयो त हू सियासत कंदा त पाकिस्तान लाइ कंदा। पीपी ईंदड़ चूंड मुल्क ऐं क़ौम जी बहितरीअ लाइ विढ़ंदी। आसिफ ज़रदारी चयो त मथनि एतिराज़ कंदड़नि ते खेनि कंहिं बि क़िस्म जो एतिराज़ न आहे। हर कंहिंखे पंहिंजी क़बर में वञणो आहे। जंहिंखे सम्झ वधीक हूंदी उहो गुनाह बि ओतिरा ई वधीक कंदो।